जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं। अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं जेको आहे सो पाण मज़हबी ऐं मसलकी जेकी रवादारी आहे बराबरी आहे हुन ते ॻाल्हाए रहिया आहियूं, जंहिंजी हिन वक़्तु पाण खे पंहिंजे मुल्क खे तमामु घणी ज़रूरत बि आहे। पर सभिनी खां पहिरियों ॻाल्हियूं शुरू करण खां अॻु में पाण हिकिड़ी सुहिणी नात ॿुधूं था शफ़ीक भाई खां, पोइ वरी अॻिते हलंदासीं। जी बिस्मिल्लाह कीजिए। कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, कि बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। अता किया मुझ को दर्द उल्फत, कहाँ थी ये पुर खता की किस्मत, अता किया मुझ को दर्द बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए, जो सरबसर है कलाम रब्बी, वो मेरे आका की जिंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाकई में ये सब तुम्हारा करम है आका। साईं, हिकिड़ी नात पाण ॿुधूं नबी जे शान में त पाण खे ड्रॉ ई न थींदो। हिकिड़ो ॿियो कलाम ॿुधंदासीं सलीमी साहब खां, ऐं पोइ वरी अॻिते हलंदासीं। तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले,
مدینے کے خطے خدا تجھ کو رکھے، مدینے کے خطے خدا تجھ کو رکھے، غریبوں فقیروں کے ٹھہرانے والے، غریبوں فقیروں کے ٹھہرانے والے، رضا نفس دشمن ہے دم میں نانا، رضا نفس دشمن ہے دم میں نانا، کہاں تم نے دیکھے ہیں چندرانے والے، کہاں تم نے دیکھے ہیں چندرانے والے، چمک تجھ سے پاتے ہیں سب پانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے، چمک تجھ سے پاتے ہیں سب پانے والے۔ جزاک اللہ، جزاک اللہ، بہت بہت شکریہ۔ عبدالخالق صاحب آپ کی طرف آتے ہیں۔ پاکستان میں، ہمارے ملک میں جو کہ مذہبی وہی ہم آگے مذہبی اور مسلکی پہ کتنا کام ہو رہا ہے، اور مزید ہم کتنا دور ہیں، ہمیں اور کتنا کام کرنا چاہیے اس میں؟ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم، یا ایہا الذین آمنوا اصبروا وصابروا ورابطوا واتقوا اللہ لعلکم تفلحون، صدق اللہ العظیم۔ جہاں تک مذہبی رواداری کا تعلق ہے تو میں یہ سمجھتا ہوں کہ ریاستی سطح پر اور علماء کی سطح پر اس میں قیام پاکستان سے لے کر اب تک کافی کام ہوا ہے۔ مثال کے طور پر جب پاکستان معرض وجود میں آ گیا تو مولانا شبیر احمد عثمانی رحمۃ اللہ علیہ، انہوں نے قائد اعظم محمد علی جناح رحمۃ اللہ علیہ کے ساتھ کافی ملاقاتیں کیں کہ ہم نے یہ نعرہ لگایا تھا پاکستان کا مطلب کیا، لا الہ الا اللہ، تو یہاں اسلام کا نظام نافذ ہونا چاہیے۔ قائد اعظم محمد علی جناح رحمۃ اللہ علیہ کی خصوصی ہدایت پر لیاقت علی خان جو پہلے وزیر اعظم تھے اور اس زمانے میں ہماری دستور ساز اسمبلی تھی اور قائد اعظم انتقال کر چکے تھے 1949 میں، انہوں نے ایوان سے دستور ساز اسمبلی سے قرارداد منظور کروائی تھی جس کو ہم قرارداد مقاصد کہتے ہیں، اور اس میں یہ چیز تھی کہ مسلمانوں کے لیے ایک ایسا ماحول مہیا کرنا کہ وہ اپنی انفرادی اور اجتماعی زندگی کو اسلامی اصولوں کے مطابق گزار سکیں۔ اس کے بعد جو آئین بنا ہے 1956 کا، تو یہ قرارداد مقاصد اس کا دیباچہ تھی۔ پھر اس کے بعد آئین بنے اور سب سے جامع آئین جس کو ہم آئین پاکستان کہتے ہیں 1973 کا آئین، جو ذوالفقار علی بھٹو صاحب کے دور اقتدار میں مرتب ہوا تھا۔ تو یہ جو قرارداد مقاصد ہے اس کو باقاعدہ اس کی تمام شقوں کو اس آئین کا حصہ بنایا گیا۔ یہ تو ہے ریاستی اداروں کا رول اور کردار۔ عوامی سطح پر بھی میں یہ سمجھتا ہوں کہ اس میں بہت کام ہوا ہے اور کام ہو رہا ہے۔ مثال کے طور پر جب قرارداد مقاصد منظور ہوئی تھی تو کچھ کمیونسٹ اور الہادی فکر رکھنے والے لوگ، انہوں نے یہ پروپیگنڈا، جیسے پہلے ہم نے آپس میں گفت و شنید میں یہ بات واضح کی کہ کچھ لوگ اسلام کے لبادے میں پروپیگنڈا کرتے ہیں، تو کچھ پروپیگنڈا کرنے والوں نے کہا کہ کس مسلک کا آپ اسلام نافذ کریں گے؟
یعنی انہوں نے مسلک کو ایک دوسرے کے سامنے کھڑا کر دیا. ایسے نہیں ہے. علامہ سجاد صاحب نے جب پہلی مرتبہ ایک بات کی تھی کہ نماز کی رکعتیں جو فرائض ہیں وہ 4 ہیں, ظہر کی, عشاء کی بھی 4 ہیں, تو کیا کوئی ایسا مسلک ہے جو 5 پڑھنے والا ہے؟ ہر رکعت میں 2 سجدے ہیں, کوئی 3 کرنے والا ہے؟ صحیح. باقی فروعی اختلافات یہ ہمیشہ سے رہے ہیں, لیکن وہ تنازع کا سبب نہیں ہونے چاہیے. صحیح. اگر فروعی اختلافات میں کوئی تنازع آ جائے تو اللہ تعالیٰ نے ہمیں اس کے حل کا طریقہ بتایا. صحیح. اور قرآن مجید میں ارشاد فرمایا وَأَطِيعُوا اللَّهَ وَرَسُولَهُ وَلَا تَنَازَعُوا فَتَفْشَلُوا وَتَذْهَبَ رِيحُكُمْ وَاصْبِرُوا إِنَّ اللَّهَ مَعَ الصَّابِرِينَ, کہ اللہ اور اس کے رسول کی اطاعت کرو اور جھگڑا نہ کرو. اب اس کا حل کیا ہے؟ فَرُدُّوهُ إِلَى اللَّهِ وَالرَّسُولِ, اللہ اور اس کے رسول کی عدالت میں لے جاؤ. تو وہاں ایک پروپیگنڈا ہوا کہ آپ کس مسلک کا اسلام نافذ کریں گے. یعنی وہ مسالک کو انہوں نے جان بوجھ کر ایک سازش کے تحت صحیح. آمنے سامنے کھڑا کرنے کی کوشش کی, لیکن وہ کامیاب نہیں ہوئے. 1952 میں علماء کی سطح پر ریاست سے ہٹ کر مولانا احتشام الحق تھانوی رحمۃ اللہ علیہ, جو دیوبندی مکتب فکر کے بڑے عالم تھے, انہوں نے ایک اجلاس بلایا تھا 31 علماء کا. وہ جو 31 علماء تھے وہ تمام مکاتب فکر کے پاکستان کے سربرآوردہ علماء تھے. صحیح. انہوں نے 22 نکات مرتب کیے تھے, اور بعض لوگوں کے مطابق آخر میں ختم نبوت کا ایک نقطہ جو تھا وہ اہل تشیع کے جو بڑے عالم تھے علامہ جارجوی, علامہ ابن حسن جارجوی, ان کے کہنے پر وہ نقطہ بھی شامل ہوا, وہ 23 نکات. تو وہ جو 23 نکات ہیں اس پر تمام علماء نے, تمام مکاتب فکر کے جو مشائخ ہیں انہوں نے اتفاق کیا اور عوام نے بھی اتفاق کیا. آج اس واقعے کو 74 سال ہو رہے ہیں, تو آج تک کسی نے اختلاف کیا ہے؟ عوامی سطح پر بھی کوئی آپس میں اختلاف نہیں, مذہبی رواداری پہ کام ہو رہا ہے. اور میں کہا کرتا ہوں کہ اگر مذہبی اختلافات ہوتے, جنگ ہوتی, تنازع ہوتے, لڑائیاں ہوتی, تو یہ گلی کوچوں میں جنگ ہو رہی ہوتی. یہاں تو پوزیشن یہ ہے کہ ایک ہی سوسائٹی میں یا ایک ہی محلے میں یا ایک ہی علاقے میں یا ایک ہی گاؤں میں صحیح. یہ گھر اہل تشیع کا ہے اور یہ اہل سنت کا ہے, صحیح. وہ دیوبندی مکتب فکر کے لوگوں کا ہے, وہ اہل حدیث مکتب فکر کا ہے. تو یہ کوئی آپس میں لڑ رہے ہیں؟ تو اس پر بہت سارا کام ہو رہا ہے. لیکن جو صفوں میں چھپے ہوئے لوگ ہیں, جو سامراج کے اعلی کار ہیں, صحیح. جو گماشتے ہیں, جو NGOs کے نام پر لوگوں کو لڑانے کے لیے بیرونی فنڈز حاصل کر رہے ہیں, ان پر ہمیں نظر رکھنی چاہیے. اور وہی لوگ وہ ہماری صفوں میں گھس جاتے ہیں ہماری رواداری کی وجہ سے. وہ ایسا کردار ادا کرتے ہیں جیسے کسی نے کہا کہ اے داور حشر میرا نام اعمال نہ پوچھ, اس میں کچھ پردہ نشینوں کے بھی نام آتے ہیں. تو الحمدللہ رواداری پر بہت سارا کام ہے, مزید بڑھنا چاہیے. اور جو اویئرنیس ہے وہ ظاہر ہے کہ میڈیا کے تھرو ملتی ہے, کیونکہ جو سب سے بڑا جو ہتھیار ہے وہ سوشل میڈیا ہے. 57% لوگ اس کو دیکھتے ہیں. آپ کا جو ڈیجیٹل میڈیا ہے اس کو بھی لوگ دیکھتے ہیں. تو لہذا بار بار عوام الناس کو میڈیا کے ذریعے یاد دہانی ہمیں کراتے رہنا چاہیے مذہبی رواداری کی, تاکہ کوئی بھی ایسا مسئلہ نہ پیدا ہو جس سے کوئی نقص امن کا, لا اینڈ آرڈر کا معاملہ ہو. اور میرے خیال سے اس سے اچھا کوئی فورم نہیں ہے کہ ایک طرف وہ بیٹھے ہوئے اور ایک طرف آپ بیٹھے ہوئے. جی سر, آپ کا بھی موقف چاہیں گے؟ سائیں جی گال کئی تو جیکڈیں یا کا جنگ جدال ہوجے آ تو اسکول آف تھاٹ پان میں ویٹھا ऐं तव्हां सॼी गुफ़्तगूअ में ॾिठो त कंहिं शइ ते बि असांजो इख़्तिलाफ़ न रहियो. जॾहिं त कुझु अर्सो अॻे इहो ट्रेंड थी पियो हुयो. हा, इहो ट्रेंड थी न पियो, इहो ट्रेंड थी न पियो, पर इहो ट्रेंड विझण जी कोशिशि कई वई त असां जेकॾहिं उलमा हज़रात खे वेढ़ाए पंहिंजी रेटिंग खे वधायूं. उहे मसइला जेके 1400 सालनि खां हल न थिया आहिनि, जंहिं ते ॻाल्हाइण जो को फ़ाइदो ई कोन्हे, उन्हनि मसइलनि खे मीडिया ते आणे अवाम खे बि गुमराह कयूं
ऐं उलमा जो विकार बि घटि कयूं ऐं दीन इस्लाम जी तस्वीर बि माण्हुनि खे अहिड़ी ॾेखारियऊं त जेको ग़ैर मज़हब ॾिसे त हे मुस्लमान पाण में ईअं विढ़नि था त असांखे कहिड़ी तबलीग कंदा इतिहाद जी, प्यार जी, मोहबत जी। पर पोइ बि मां खे जे चैनल जे तवसुत सां अर्ज़ु थो कयां त उहे माण्हू थोरा हुया ऐं थोरा आहिनि। सही अक्सरियत माण्हुनि जी उहा आहे जेके चवनि था त हर को पंहिंजे पंहिंजे मसलक ते अमल करे ऐं पंहिंजे पंहिंजे नज़रियात ते अमल करे। ऐं जीअं फरीदी साहिबु चयो त असांजी जेकी बेस आहे जंहिं ते इस्लाम जो बुनियादु आहे उहो अलाह जी तौहीद आहे, ख़ुदा जी आख़िरी किताब आहे, हुज़ूर साईं जी ख़त्म नबूअत आहे, ॿुधो न। ऐं जेके माना उसूल असांजा आहिनि उन्हनि में असां त सभिनी मुस्लमाननि जो जेके बि जिते आहिनि को बि इख़्तिलाफ़ु कोन्हे। सही बाक़ी हाणे ही फ़ुरूही जीअं ॻाल्हियूं हलियूं त ज़कात जो ॾियण जो तरीक़ेकार जेकॾहिं कंहिं मसलक में ॿियो आहे या मुंहिंजे मसलक में या साईं जे मसलक में ॿियो आहे त इहो विढ़ण जो सबबु न आहे। सही ठीकु आहे न। जेकॾहिं मुंहिंजे मसलक में उज़ही 3 ॾींहं थींदी आहे त फरीदी साहिब जे मसलक में उज़ही 4 ॾींहं थींदी आहे त हाणे इहा विढ़ण जी ॻाल्हि त न आहे। ठीकु आहे न। जेकॾहिं असां ॿिपहरी ऐं टिपहरी जी निमाज़ गॾे पढ़ंदा आहियूं ऐं सिज लथे सोमाणी जी निमाज़ गॾे पढ़ंदा आहियूं, हे जुदा पढ़ंदा आहिनि त पढ़ंदा त आहियूं न। बिल्कुलु त इन में त कोई इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि जी ॻाल्हि ई पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मूंखे पंहिंजी दुकानु हलाइणी आहे त पोइ मां नंढी ॻाल्हि खे बि झेड़े में कन्वर्ट कंदुमि। ऐं जेकॾहिं मूंखे ख़ौफ़ ख़ुदा हूंदो त मां इहा कोशिशि कंदुमि त मुस्लमान पाण में शीरो शकर थियनि ऐं पाण में झेड़ो न कनि ऐं को बि नंढो इख़्तिलाफ़ जेको आहे उहो वॾे इख़्तिलाफ़ में तब्दील न थिए। इन जी कोशिशि माण्हू करे करे थकिजी पिया आहिनि पर अञा ताईं अलाह जो शुक्र आहे हिन में कामयाबी उन्हनि खे काई न थी आहे। तमामु ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां ॿुधायो ऐं तव्हां बि जेको आहे सो अब्दुल ख़ालिक साहिबु सॼी ॻाल्हि जो जेको आहे सो जंहिं तनाज़ुर में पेश कई तमामु बहितरीनु नमूने। टाइम हाणे असांजो जेको ख़तमु थी रहियो आहे, तव्हां सभिनी जी जेको आहे सो तमामु घणी महिरबानी, तव्हां आयो ऐं तव्हां असांखे टाइम ॾिनो। जी नाज़रीन, ॻाल्हि इहा ई आहे त असां सभु पाकिस्तानी जेके आहियूं हिकिड़े घर में रहंदड़ भाती आहियूं। पाकिस्तान पंहिंजो घरु आहे ऐं पाण सभु घर भाती आहियूं ऐं घर भाती अलॻि अलॻि सोच जा हूंदा आहिनि, अलॻि अलॻि जेको आहे सो मिज़ाज रखंदड़ हूंदा आहिनि, पर मक़सदु सभिनीनि जो उहो ई घरु हूंदो आहे, महवर उहो घरु हूंदो आहे। ऐं महवर असांजो दीन आहे, असांजो घरु आहे। हिन में सदाईं जेको आहे कोशिशि कयूं त हिक ॿिए खे मारण सां असां सुठा मुस्लमान न थी वेंदासीं। सुठा मुस्लमान हिक ॿिए खे अमान ॾियण में आहे। इजाज़त मूंखे ॾियो। आख़िरी में पाण सलीम शफ़ीक भाई खां हिकिड़ी नात ॿुधंदासीं ऐं वरी पोइ सूमर ते वरी गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़। जी बिस्मिल्लाह। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, महबूब के महफिल को महबूब सजाते हैं और आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं, जिनका बड़ी दुनिया में कोई भी नहीं वाली, जिनका बड़ी दुनिया में कोई भी नहीं वाली, और उसको भी मेरे आका सीने से लगाते हैं। पंजतन के घराने के
عظمت تو ذرا دیکھو آقا کے گھرانے کی پنجتن کے گھرانے کی عظمت تو ذرا دیکھو کہ سر نیزے پہ ہے پھر بھی قرآن سناتے ہیں سر نیزے پہ ہے پھر بھی قرآن سناتے ہیں اس آس پہ جیتا ہوں کہہ دے کوئی یہ آ کر اس آس پہ جیتا ہوں کہہ دے کوئی یہ آ کر کہ چل تجھ کو مدینے میں سرکار بلاتے ہیں چل تجھ کو مدینے میں سرکار بلاتے ہیں آتے ہیں وہی جن کو سرکار بلاتے ہیں अस्सलामु अलैकुम नाज़रीन कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो चाक चङा भला आहियो उमेद आहे त बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदव ठीकु ठाक हूंदव पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे घर वारनि सां अॼु ख़ैर सां जुमे जो भलारो ॾींहुं आहे अॼु इलाही माण्हुनि जी मोकल बि हूंदी आहे ऐं असांजो कारोबारी तबिको बि अॼोके ॾींहुं जेको आहे सो मोकल कंदा आहिनि रियल एस्टेट जा जेकी माण्हू कमु कंदा आहिनि से बि मोकल ते हूंदा आहिनि अॼु पंहिंजे घर वारनि सां गॾु हूंदा आहिनि ऐं जेकी लेबर तबिको हूंदो आहे जेकी मुख़्तलिफ़ मैकेनिक या इहे उहो बि जुमे वारे ॾींहुं असांखे थोरो दुनिया सां हलणो थो पए खोड़ ॿियनि माण्हुनि खे जेकी बैंकिंग फील्ड में कमु था कनि या ॿियनि ऑफिस में कमु था कनि त उहे जुमे वारे ॾींहुं वरी बि पंहिंजे ऑफिसनि में हूंदा आहिनि किथे किथे हाफ डे बि हूंदो आहे पर जेकी माण्हू हिन महिल पंहिंजे घर वारनि सां गॾु आहिनि ऐं जुमे जी नमाज़ जी तयारी करे रहिया आहिनि सभिनी खे जेको आहे सो जुमे जी लखे मुबारकूं हुजनि जेकी ॾिसी रहिया आहिनि ऐं जेकी पंहिंजे ऑफिस में मौजूदु आहिनि उन्हनि खे मुबारकूं हुजनि जुमे जो ॾींहुं पाण सां गॾु इलाही रहमतूं ऐं बरकतूं खणी करे ईंदो आहे उनजी जेकी ख़ासि सातूं जेकियूं हूंदियूं आहिनि हुन में माण्हू जेको आहे कोशिशि कंदो आहे घर वारनि सां गॾु गुज़ारिजे बाक़ी हफ़्ते में त असां इलाही दुनियादारी जे खोड़ कमनि में बिज़ी हूंदा आहियूं पर जुमे वारे ॾींहुं ख़ासि तौर ते टाइम कढंदा आहियूं अक्सर औरतूं जेकी आहिनि से जुमे जी नमाज़ खां पोइ पंहिंजे घरनि में दर्स रखंदियूं आहिनि या दुरूद शरीफ़ जो ख़तमु रखंदियूं आहिनि त जीअं पंहिंजे घर जी सुख ऐं जेको आहे सो भलाई जे लाइ उन्हनि जो मञणु ईअं हूंदो आहे ऐं ईअं आहे बि त तव्हांजे घर में जेतिरी थी सघे तव्हां जेकॾहिं विर्द कराईंदव जेकॾहिं दर्स रखंदव दुरूद शरीफ़ जो जेको आहे सो पढ़ंदव वधि खां वधि पाण में घर भाती मिली करे त तव्हांजे घर में वधि खां वधि बरकतूं ईंदियूं ख़ैर पाण हर भेरे जुमे ते कोशिशि कंदा आहियूं त कंहिं न कंहिं मज़हबी अहिड़े मसइले खे टॉपिक खे खणी अचूं जंहिं ते ॻाल्हायूं त जीअं असां पाण बि रहनुमाई वठी सघूं उन मां असां पाण बि कुझु सिखी सघूं तव्हां बि जेको आहियो सो उन हवाले सां जेको आहे सो दिलि में दिमाग़ में खोड़ अहिड़ा सवाल हूंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे सुहिणे नमूने चिटे नमूने पाण सम्झी सघूं छाकाणि हर कम जे लाइ के ख़ासि माण्हू हूंदा आहिनि तव्हां आहियो या मां आहियां मे बि तव्हां तमामु घणा क़ाबिल हुजो ऐं तव्हांखे तमामु घणी ॼाण हुजे पर जेकी स्कॉलर्स आहिनि जेकी पढ़नि था जेकी कोर्सिस अहिड़ा कनि था ऐं उन्हनि जो रिसर्च वर्क तमामु घणो थो हुजे
त वधीक ऐं दीन अहिड़ो हसास मामिलो आहे, दीन जे मामले में माण्हू खे अॻु भराई करे का बि अहिड़ी ॻाल्हि न करणु घुरिजे जेका ग़ैर मुस्तनद हुजे। जीअं मसलन अक्सर माण्हू हदीस कोट कंदा आहिनि ऐं किथे किथे तमामु ज़ईफ़ हदीसूं बि कोट करे वेंदा आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे जेकी माण्हू हिन मामले में हिकिड़ी सनद रखनि था उन्हनि खां ई ॻाल्हि पुछिजे, उन्हनि खां ई ॻाल्हि सम्झिजे। दीन एतिरो हसास हूंदो आहे ऐं पाण माण्हू दीन जे मामले में हूअं बि तमामु घणा हसास आहियूं। इन करे इन हवाले सां ॻाल्हि करण जे लाइ असां सदाईं कोशिशि कंदा आहियूं त एक्सपर्ट अहिड़ा घुरायूं जिन जी ॻाल्हि जेको आहे सो बाक़ाइदा हिकिड़ी जामे हुजे, हिकिड़ी तस्दीक शुदा हुजे, त जीअं पाण हुनखे चिटे नमूने सम्झी बि सघूं ऐं थी सघे त हुन ते अमल बि करे सघूं। छाकाणि दीन जेको आहे सो सिर्फ़ु इन करे कोन आयो आहे त पाण हुन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायूं या क़ुर शरीफ़ खणी ॾींहुं राति हुनजो विर्द कयूं, तिलावत कयूं। जेतोणीकि तिलावत करण जी पंहिंजी हिकिड़ी बरकत आहे, हुनजो पंहिंजो हिकिड़ो सुरूर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त तिलावत सिर्फ़ु पाण खे नाहे करणी, बल्कि उहो धुन क़ुर शरीफ़ पाण सां ॻाल्हाए रहियो आहे, असांखे छा चई रहियो आहे, असांखे छा ॿुधाइणु चाहे रहियो आहे, इहो पाण खे सम्झणो आहे। क़ुर जी रोशनी में, नबी पाक जी अहादीस जी रोशनी में पाण खे सम्झणो आहे त दीन जेको असां सभिनी जी रहनुमाई जे लाइ मोकिलियो वियो आहे उहो दीन पाण खां आख़िर चाहे छा थो, पाण खे सम्झाइणु छा थो चाहे। ख़ैर महिमान जेके आहिनि से सना खां असांजे स्टूडियो में अची चुका आहिनि, उन्हनि सां तव्हांजो जेको आहे सो तारुफ़ कराईंदासीं, पर प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में असां जेको आहे सो सदाईं कोशिशि कंदा आहियूं जंहिं रब सॼी काइनात खे ठाहियो आहे, जेको पंहिंजो ख़लकणहार आहे, हुनजी साराह कजे, हुनजी तारीफ़ में कुझु ॿोल जेको आहे सो पढ़जनि, उनखां पोइ जेको आहे सो प्रोग्राम जी बाक़ाइदे शुरूआति कजे। सना खां पाण वटि अची चुका आहिनि, तव्हां सां अॻु में हुनजो तारुफ़ कराईंदी हलां। पाण सां जेको आहे शफ़ीक अहमद साहब मौजूदु आहिनि ऐं सलीमुद्दीन सलीम साहब मौजूदु आहिनि। तव्हां ॿिन्ही खे भलीकार चऊं था ऐं नाज़रीन सभिनी खां अॻु में हिकिड़ी सुहिणी हमद ॿुधूं था शफ़ीक भाई खां, उनखां पोइ वरी अॻिते हलंदासीं। बिस्मिल्लाह कीजिए। इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफ़ी क़ल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफ़ी क़ल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा कोनो मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह कोनो मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह जिस्म में जान में है अल्लाह पढ़िए ला इलाहा सना गो पता पता है खुदाया दम बदम तेरा ज़मीनो आसमां तेरे हैं ये मौजूदो अदम तेरा दुनिया में तेरा खा के तेरे शिकवे कर यार ताजुब है के हम पर भी रहे
لطف و کرم تیرا پڑھیے لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ حق لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ. अस्सलाम वालेकुम, कैसे अच्छा, एक मिनट रुके. क्या टॉपिक है? रवादारी. हाँ, मजहबी मसले के हम आगे. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. बहुत बहुत शुक्रिया शफ़ीक साहब, आपने बहुत अच्छी हम सुनाई, महफ़िल मुअत्तर कर दी. जी नाज़रीन, ॻाल्हि पई थिए त सनद जेकी रखनि था, जेकी असांखे सुहिणे नमूने का बि ॻाल्हि सम्झाए सघनि था, उन्हनि महिमाननि खां जेकॾहिं रहनुमाई वठूं ऐं उन्हनि खां सम्झूं त पाण सही नमूने इस्लाम जी रूह खे सम्झी सघंदासीं ऐं उहो रम्ज़ हासिलु करे वेंदासीं, जंहिं रम्ज़ में पाण खे इन दीन जा पैरोकार हुअण जी हैसियत में रहणु घुरिजे. अॼोको पंहिंजो टॉपिक इहो आहे त असां जेको आहे सो इस्लाम जेको असांखे मज़हबी ऐं मसलकी रवादारी जेको सेखारे थो, ऐं हूअं बि इस्लाम तव्हांखे ख़बर आहे त अमन पसंदि दीन आहे ऐं कॾहिं बि कंहिं ते ॾाढ करण जी तव्हांखे तरग़ीब नथो ॾिए. ऐं दुनिया जा सभई मज़हब अमन ई सेखारींदा आहिनि, पर इस्लाम छो उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे ऐं छो उन जा पैरोकार ॾींहुं ब ॾींहुं दुनिया में वधी रहिया आहिनि, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं त उन में मज़हबी ऐं मसलकी रवादारी केतिरे हद ताईं जेको आहे सो उन में पंहिंजो किरदारु निभाए रही आहे. महिमान पंहिंजे अंगण ते अची चुका आहिनि, उन्हनि जो असां तारुफ़ कराईंदी हलां. असां सां गॾु अलामा सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब मौजूदु आहिनि. अस्सलाम वालेकुम साईं, भलीकार कयूं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में. ऐं ॿियो अलामा अब्दुल ख़ालिक फरीदी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं. अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं आप? ठीक ठाक, अल्हम्दुलिल्लाह. कैसी तबीयत है आपकी? अल्लाह का शुक्र. तव्हां सर अल्लाह ठीकु जो आहियो? करम, दुआऊं तव्हांजो. छो सर इस्लाम मुख़्तलिफ़ आहे ॿियनि मज़हबनि खां ऐं ॾींहुं ब ॾींहुं उन जे अंदरि जेको आहे सो माण्हू शामिलु थी रहिया आहिनि? कहिड़ा अहिड़ा सबब आहिनि असांजी दीन जा आऊज़ ख़ासि? बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. इन्न दीना इंदल्लाहिल इस्लाम. मशकूर आहियां तव्हां धरती टीवीअ जो, ऐं जेको मौज़ू आहे उहो बि तमामु सुठो मौज़ू आहे. त इस्लाम खे अलाह साईं चए थो त मुंहिंजो पसंदीदा दीन जेको आहे, चूंडियल दीन जेको आहे, उहो इस्लाम आहे. ऐं अॻिते अलाह साईं इहो बि चए थो त जेकॾहिं इस्लाम खे छॾे कंहिं ॿिए दीन में तव्हां दाख़िलु थींदव त मां अलाह जे लाइ इहो क़ाबिल क़बूल न आहे. सही. जीअं हिकिड़ो गुलदस्तो हूंदो आहे, उन में असां ॾिसंदा आहियूं त कहिड़ो गुल सुहिणो आहे. पोइ अलाह साईं बि एतिरनि अदियाननि में जेको सुहिणे में सुहिणो दीन हो इस्लाम, उनखे अलाह साईं चूंडियो ऐं उनखे अलाह साईं पसंदि कयो. ऐं उन दीन में न तशद्दुद आहे, न दीन में जबर आहे. छो त जॾहिं मके में हुज़ूर साईं पहिरियों इहो अञा ऐलान नबूअत न कयो अथऊं, फ़ारान जी चोटियुनि ते इहो चयूं त या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू. ऐं माण्हुनि खे हुज़ूर साईं चए थो त तव्हां अलाह जी वहदानियत जो ऐलान कयो ताकी तव्हांखे फलाह मिले. माना तौहीद खे हुज़ूर साईं ॿुधाए थो त जेकॾहिं तव्हां तौहीद जे दाइरे में ईंदव त तव्हांखे फलाह मिलंदी. ऐं उहो तौहीद जो दाइरो जेको आहे इस्लाम आहे. इस्लाम पथर हणण जो नालो न आहे, पथर खाइण जो नालो आहे. इस्लाम हिकिड़ो किरदार जो नालो आहे. ऐं जीअं तव्हां इंट्रो में चयो त मसलक, इहा मसलक जेके आहिनि इहा असांजी सुञाणप आहे. सही. ऐं इस्लाम में जेतिरा बि मसलक आहिनि, इहा हर कंहिंजी पंहिंजी शनाख़्त आहे. जेकॾहिं इन मसलक न हुजनि हा त इस्लाम जी तरक़ी रुकिजी वञे हा. इन इस्लाम जी तरक़ीअ जो बाइस आहिनि इहे मसलक. मसलुकनि में इख़्तिलाफ़ न आहे. माण्हू चवंदा आहिनि त फलां मसलक में फलां खां इख़्तिलाफ़ न.
मसलक में इख़्तिलाफ़ न आहे, मसलक में जंहिं जेको इज्तिहाद कयो आहे फ़ुरूअ में, उहो उन फ़ुरूअ ते अमल करे थो। सही। ठीकु आहे न। इहो हाणे मामूली मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त निमाज़ जेकी आहे मिसाल जे तौर ते ॿिपहरीअ जी 4 रकात अलाह साईं फ़र्ज़ु कई आहे, त जेतिरा बि मुस्लमान दुनिया में आहिनि कंहिंखे इहो कंहिंखे ताक़त न आहे त उहो चए त 4 न मां 5 पढ़ंदुमि। आहे 4 ई रकात, पर उनजो हुस्न छा आहे त कोई हथ ॿधी थो पढ़े, कोई हथ छोड़े थो पढ़े, कोई हथ हिते रखे थो पढ़े। त इन सां मक़सदु छा थियो त जेकी असांजी थीम आहे उहा हिकु आहे। बाक़ी नंढा नंढा इहे जेके जंहिंखे तव्हां दुनिया इख़्तिलाफ़ चए थी, उहो पंहिंजो पंहिंजो इज्तिहाद आहे ऐं पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, जंहिं ते असां फ़ुरूअ में जेको आहे को हथ ॿधे थो, को हथ छॾे थो, को रफ़े देन थो करे। मक़सदु छा आहे? अलाह साईं खे सजदो करणु आहे। को मुस्लमान इहो न चवंदो त न 2 सजदा न कंदुमि, मां 3 कंदुमि, या ॾींहं में 17 रकातूं आहिनि मां 18 पढ़ंदुसि। इन जो मक़सदु छा थियो त दीन में इख़्तिलाफ़ न आहे, दीन में बिल्कुलु ई इत्तिफ़ाक़ आहे। ऐं बाक़ी इहो जेके लफ़्ज़ इख़्तिलाफ़ चइबो आहे, इहो असांजे वधण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। अलाह साईं इस्लाम खे फ़तह मुबीन अता कई आहे। इस्लाम ग़ालिब आहे तमामु अदियाननि ते। तव्हां ॾिसो त अलाह साईं फरमाए छॾियो आहे, ला इकराह फ़िद्दीन, दीन में को जबर कान्हे, लकुम दीनकुम वलियुद्दीन, तव्हांजो दीन तव्हां सां। यानी इहो बि न आहे त अलाह तलवार सां कंहिंखे मां बीह ऐं चवां त कलमो पढ़, न। पंहिंजो किरदारु अहिड़ो रखे माण्हू त जंहिंखे ॾिसी हुज़ूर साईं कंहिंखे बि तलवार सां मुस्लमान न कयो, पंहिंजे किरदार सां मुस्लमान। ऐं चवे बि थियो त तव्हां माना ॿिए जे दीन खे बुरो चवण खां बि तव्हांखे रोके थो। बिल्कुलु आहे। त जेकॾहिं असां हुननि जे दीन खे बुरो चवंदासीं त उहे असांजे सचे दीन खे बुरो चवंदा। बिल्कुलु। छो त सचाई असां वटि आहे, किरदारु असां वटि आहे, इख़लाक़ असां वटि आहे, शराफ़त असां वटि आहे। यानी मुकमल दीन जेको हुज़ूर साईं पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में सॼो असांखे सम्झाए वियो क़यामत ताईं, त 2 शयूं छॾे थो वञा, हिकु किताबु आहे, ॿियो मुंहिंजो अहल बैत आहे। थ्योरी बि आहे, प्रैक्टिकल बि आहे। असां वटि किरदार बि मौजूदु आहिनि, उनखे ॾिसंदा वञो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। वाकई में ज़बरदस्त। सुभान अल्लाह। अब्दुल खालिक फरीदी साहब आपकी तरफ भी आते हैं, इसी बात पे थोड़ी वजाहत आपकी भी चाहूँगी। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहुल अज़ीम। सवाल आपका ये था कि दुनिया भर में इस वक्त लोग दीगर अदियान को छोड़कर इस्लाम को क्यों कबूल कर रहे हैं। सही। और जो इख्तिलाफ़ मसालिक जिसका प्रोपगंडा किया जाता है उसकी हकीकत क्या है। तो अल्लामा सज्जाद शब्बीर साहब ने बड़े सलीस, सादा और अच्छे अंदाज में उसकी ज़बरदस्त अंदाज में वजाहत की। बात यह है कि इंसानी जो जिस्म है, इसको चलाने के लिए जो दूसरी चीज़ है वो रूह है। और इंसानी जिस्म में असल हकीकत रूह ही की है। अगर रूह ना हो तो ये हमारे जितने भी अज्ज़ा हैं, ज़बान से हम बात कर रहे हैं, हाथों से हम इशारे कर रहे हैं, और पाँव से हम चल रहे हैं, आँखों से हम देख रहे हैं, कानों से हम सुन रहे हैं, दिमाग से हम सोच रहे हैं, दिल से हम फैसले कर रहे हैं, अगर रूह ना हो तो ये सारी चीज़ें डेड हैं, बेकार हैं, ख़त्म हैं। सही। तो आप यूँ समझें कि जो अदियान है दीगर, वो एक जिस्म तो है जो गैर आसमानी है, लेकिन उनके अंदर रूह मौजूद नहीं है। अब जब लोग तंग आ जाते हैं अपने मसाइल में और बेचैन और बेकरार हो जाते हैं और दुनिया का कोई सहारा उनको नहीं मिलता, लेकिन अगर मिलता है तो वो बेकार है, वो उनके मामले को हल नहीं करता, तो फिर वो इस्लाम की तरफ आते हैं। अब इस्लाम के अलावा दीगर जो आसमानी मज़ाहिब हैं उसमें भी वक्त गुज़रने के साथ साथ
ان کے ماننے والوں نے ایسی تبدیلیاں کر دیں. مثال کے طور پر کرسچنٹی، مسیحیت، عیسائیت دنیا کا سب سے بڑا مذہب ہے اس وقت بھی، یعنی اسلام سے بھی زیادہ اس کے پیروکار ہیں. لیکن بات یہ ہے کہ جو روحانیت اس میں تھی، وہ جو وقت کے حکمران تھے ان ممالک کے جہاں کرسچنٹی اکثریت میں ہے، انہوں نے کلیسا کو اپنی زندگی سے اور اپنے لوگوں کی زندگی سے نکال دیا ہے. ان کو نظام تعلیم انہوں نے ایسا دے دیا ہے، انہوں نے ان کو معاشرت ایسی دے دی ہے، رہن سہن کے طریقے ایسے دے دیے ہیں کہ ان کے اندر ان کی روحانیت کا کوئی بھی حل نہیں ہے، کوئی بھی علاج نہیں ہے. لیکن اسلام روز اول سے لے کر آج تک اپنی اصلی حالت میں موجود ہے. پیروکار کم زیادہ ہوتے رہتے ہیں، پیروی میں کمی زیادتی ہوتی رہتی ہے، لیکن اسلام کے لیے اللہ نے جو ہمیں اصول دیے، جیسے علامہ صاحب نے ذکر کیا کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم نے حجۃ الوداع کے خطبے میں فرمایا تھا کہ ترکت فیکم امرین، دو چیزیں میں آپ میں چھوڑ کر جا رہا ہوں. ایک روایت میں آیا کہ کتاب اللہ و اہل بیتی، اللہ کی کتاب اور اہل بیت، ظاہر ہے کہ ان کا عمل اس پر ہے. اور ایک روایت میں آیا کتاب اللہ و سنتی، یعنی اللہ کی کتاب اور میرا طریقہ. یعنی حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم پر جو بھی وحی نازل ہوتی تھی، جن بھی مسائل اور معاملات میں سب سے پہلے آپ عمل کرتے تھے. تو اسلام جو ہے وہ اپنی اصل شکل میں آج بھی موجود ہے، اور قرآن آج بھی موجود ہے، کیونکہ اللہ رب العالمین نے اس قرآن کے حوالے سے دنیا سے ایک وعدہ کیا. وہ کیا ہے؟ انا نحن نزلنا الذکر و انا لہ لحافظون، کہ ہم اس ذکر یعنی قرآن کو نازل کرنے والے ہیں اور ہم اس کی حفاظت بھی کرنے والے ہیں. آج تورات اصلی شکل میں موجود نہیں ہے، انجیل موجود نہیں ہے، بلکہ تورات اور انجیل کو ملا کر ایک بائبل بنائی گئی ہے. بائبل کو کوئی مانتا ہے، کوئی نہیں مانتا. جو انجیل ہے اس کی بھی 4-5 جو ہیں وہ یعنی کہ 4-5 اس کی قسمیں موجود ہیں. لیکن الحمدللہ قرآن مجید کا ایک حرف، ایک لفظ، ایک شوشہ، ایک زبر، ایک زیر، ایک پیش، کسی کی مجال نہیں ہے کہ اس میں کوئی تبدیلی کر سکے. تو یہ قرآن جو ہے یہ اصل میں روحانیت کا پیغام ہے. جہاں جہاں آپ الجھ جاتے ہیں اپنے مسائل میں، یہاں تک کہ آپ کو میڈیکلی طور پر جو ڈاکٹرز ہیں وہ جواب دے دیتے ہیں، تو تب بھی اللہ نے اس کا علاج جو ہے قرآن میں رکھا ہے. ایک 50 سال پہلے ایک فلمی ایکٹر تھی مصر کی، سعد خمیس نام کی، تو اسے یہ چشت کا جو تھا کینسر ہو گیا، اور یہ پوزیشن ہو گئی کہ ڈاکٹروں نے جواب دے دیا. تو آخری ٹائم میں اس کے دل میں ایک ہوک اٹھی، اس نے کہا کہ میں عمرہ کرنا چاہتی ہوں. اسٹریچر پر ڈال کر اس کو جہاز میں لے جایا گیا، اور اسٹریچر پر ہی وہ مکہ پہنچی، اور ویل چیئر پہ اس نے عمرہ ادا کیا. لیکن اس کی آنکھوں سے نہ رکنے والے آنسو بہہ رہے تھے، تو اس نے زمزم کا سہارا لیا، زمزم کے پانی کا. اور رسول اکرم صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا ماء زمزم لما شرب لہ، کہ زمزم کے پانی میں اللہ نے وہ کوالٹی رکھی ہے کہ جس نیت اور ارادے سے آپ پئیں گے اللہ آپ کو شفا دے گا. سبحان اللہ. تو وہ جو خاتون ہے اس نے ڈیلی کی بنیاد پر اپنے جسم پہ زمزم کے پانی کو ڈالنا شروع کر دیا. 1 مہینے کا اس کا ویزا تھا. 1 مہینے جب مکمل ہوا تو اس کا جسم جو ہے بالکل درست ہو گیا، بیماری کا نام و نشان نہیں تھا. اپنے پاؤں پر چل کر وہ قاہرہ کے انٹرنیشنل ایئرپورٹ پہ جب اتری، تو جن ڈاکٹروں کی ٹیم نے اس کو جواب دیا تھا وہ حیرانگی میں اس کو دیکھنے آئے. تو اس سے سوال جواب کیے کہ آپ نے کون سے ڈاکٹر سے علاج کروایا ہے، کون سے ہاسپٹل؟ اس نے کہا میں نے قرآن سے علاج کیا، میں نے اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کے فرمان سے علاج کیا، اور میں نے اس گھر میں بیٹھ کر دعائیں کی ہیں جو دنیا کے تمام گھروں سے زیادہ برگزیدہ، زیادہ مقدس اور زیادہ بابرکت ہے. تو اس طرح کی ایک مثال نہیں ہے.
یعنی حالیہ دور میں بھی آپ دیکھیں کہ انگلینڈ جہاں کبھی اسلام کا کوئی نام نہیں لیتا تھا. سر ہم یہ بات چیت دوبارہ جاری رکھتے ہیں. ناظرین ننڈی سائی پان وٹھوں تا سائی وٹھی کرے پو موٹی تھا.